अस्सलाम वालेकुम दोस्तों, रात के अंधेरे में मुझे पोयां के जो जबल नज़र अची रो है, इन जबल जो नालो है जबल अबू कुबैस। कें रवायत में अचे तो कुबैस नाले के शख्स जी पहिरीं हिते रिहाइशगाह हुई, जैखां पोइ इन जो नालो जबल कुबैस पियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम के बारे में अचे तो उन पंहिंजी ज़िंदगी जूं आख़िरी घड़ियूं इन जबल जे मथां गुज़ारियूं हुयूं। के चवन था हज़रत आदम अलैहिस्सलाम की क़ब्र हिन जबल ते आहे, के चवन था जिदा वारे पासे मुख़्तलिफ़ रवायतूं वल्लाहु आलम। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम सब खां पहिरीं काबतुल्लाह जी तामीर कई, तामीरात जो कम शुरू कियो त उहे जेके आहिनि पत्थर जूं जेके आहिनि चट्टानूं वग़ैरह पत्थर उहे हिन जबल खां हज़रत आदम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी तामीर जे लाइ आंदा हुआ। उनखां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जो जॾहिं सैलाब आयो, तूफ़ान आयो, तूफ़ान नूह, त पोइ हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम हजर असवद खे काबतुल्लाह खां खणी करे हिते हिन जबल अबू कुबैस वटि कंहिं जॻह ते महफ़ूज़ करे रखी छॾियो हुयो। पोइ वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं तामीर नओं कई बैतुल्लाह जी, जॾहिं खां नए सिरे सां तामीरात शुरू कई, त पोइ हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿुधायो त हीअ हजर असवद जो पत्थर हिन जॻह ते रखियलु आहे। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उहो पत्थर हितां खणी करे हजर असवद जो बैतुल्लाह में उते ई नसब कयो, जेको अॼु ॾींहं ताईं उते ई नसब थियल आहे। ॿियो बि हिकिड़ो वाक़ियो हिन जबल सां मनसूब आहे, उहो इहो त जेका ॿुढड़ी औरत हूंदी हुई, जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां किचिरो उछलाईंदी हुई, उनजो घर बि हिते ई हुयो। ऐं पोइ कुझु ॾींहंनि खां पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त उहा ॿुढड़ी औरत जेका आहे उहा किचिरो न पई उछलाए। पोइ पाण करीमन उनजी तबियत पुछण जे लाइ उनजे घर तशरीफ़ फरमा थिया, ऐं पाण करीमन जो उहो इख़्लाक़ ॾिसी करे उहा ॿुढड़ी औरत बि इस्लाम जी नेमत सां मालामाल थी वई। ऐं इन्हनि सभिनी जेके आहिनि वाक़िया, इन्हनि सभिनी खां हिकिड़ो ॿियो पुरनूर वाक़ियो जेको हिन जबल सां मनसूब आहे त अबू जहल ऐं कुफ़ार मक्का उन्हनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चंड खे ॿ टुकड़ा करण जे लाइ चयो। पोइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड खे ॿ टुकड़ा कयो, हिकिड़ो टुकड़ो हिन जबल ते हुयो त ॿियो टुकड़ो हिन जबल जे मशरिक़ वारे पासे जबल कैकान आहे उन तरफ़ हलियो वियो ऐं चंड ॿ टुकड़ा थी वियो। इहो पाण करीमन जो वॾो मौजो आहे।